जय श्री झूलेलाल। अॼु मां ऋषिकेश जे जबलनि में अहिड़ी सुठी जगह ते घुमण लाइ आहियां जंहिंखे ॾिसी तव्हां मंत्रमुग्ध थी वेंदव। हिन जगह ते तव्हांखे स्विमिंग पूल, कैंप ऐं परिवार सां गॾु मौज मस्ती सां बिताइण लाइ पूरो ॾींहुं मिली वेंदो। ऋषिकेश ऐं हरिद्वार जी भीड़ खां निकिरी माण्हू ऋषिकेश खां लॻभॻि 20 किलोमीटर परे शिवपुरी में जबलनि जे विच में माता गंगा जे सुहिणे नज़ारनि सां गॾु रहण जो मज़ो वठंदा आहिनि। असां बि शिवपुरी खां बि 5 किलोमीटर मथे हली कत्या गांव में पंहिंजे रहण लाइ कैंप मजेस्टिक वरितो, जिते 30 खां 35 कैंप हुआ, जंहिंमें 2 बेड ऑक्यूपेंसी सां गॾु अटैच वॉशरूम आहिनि, जो कि हिकु जंगल ऐं पहाड़नि जे विच में लग्ज़री कंफर्ट तो महसूस कराए। गॾु में स्विमिंग पूल, जो कि वॾी वॾी पहाड़नि जे विच में जिंदगी भर यादि रहण वारी यादगिरी तो ॾियारे। गॾु में खुलो सो गार्डन, जिते असां बैडमिंटन, क्रिकेट ऐं साइकिलिंग जा परिवार सां गॾु मजा वरिता। पहाड़नि सां घिरियल ही एरियो पंहिंजे पाण में एक टूरिस्ट पॉइंट आहे। राति जे टाइम बोन फायर ऐं परिवार सां गॾु मौज मस्ती ॾींहुं बणाए थी छॾे, जंहिंजी यादि तव्हांजी जिंदगी मां कॾहिं न वेंदी। हिते रहण लाइ असां 1400 रुपया पर माण्हू ॾिनो, जंहिंमें ॾींहं जी रोटी, शाम जो चांहि स्नैक, राति जी रोटी, सुबुह जो चांहि नाश्तो बि जुड़ियल हो, जंहिंमें हर टाइम कई तरह जा पकवान परोसा विया। तव्हां कॾहिं हरिद्वार अचो त हिकिड़ी शिवपुरी में बि अचो, जिंदगी भर जी यादि ठही पईंदी। शिवपुरी में अहिड़ा हज़ारों रिजॉर्ट प्रकृति जे विच में वसियल आहिनि, जिते माण्हू प्रकृति खे एंजॉय करण लाइ ईंदा आहिनि। जय श्री झूलेलाल।